पीरकोट जे पासे जेको आहे हेठि असां आया आहियूं जेको आहे हे अधु माज़ूर आहे जेको पंहिंजे पेरनि ते नथो हली सघे। हिन जा हालात एतिरा इंतिहाई ख़राबु थियनि जेको पंहिंजो इलाजु नथा करे सघनि। हिन जी तव्हां वधीक पोज़ीशन तव्हां पाण ॾिसी सघो था त हिन जी वीचारी हीअ पोज़ीशन आहे। ऐं हे असांखे 2 महीने 3 महीने माज़ूरनि जो राशन थींदो आहे या ॿी जेकी शइ थींदी आहे त असां हर शिफ्ट में वञी खणी आया आहियूं काढी सघूं था। हे बाबा हिते जो राशन आहे ठीकु आहे। उन्हनि खे अलाह साईं मदीने खे बि मदीने शरीफ़ जी ज़ारत कराईंदो, अलाह साईं मके मदीने जी ज़ारत कराईंदो, अलाह उन्हनि जी आल औलाद खे रब ख़ुशि कंदो, आल औलाद खे रब हयाती ॾींदो ने। अलाह साईं जेको हे वंडु मोकिले थो अलाह साईं उन्हनि खे बि ख़ुशि कंदो, मदीने वारो जवान बि उनखे ख़ुशि कंदो। अलाह साईं उन्हनि खे आबाद ॾेई वेंदा, अलाह उन्हनि खे वधाईंदो। असांजे साईं अर्ज़ु आहे 4 भाइर माज़ूर गफ़ार छा ते वेठा आहियूं। अब्दुल सत्तार मुंहिंजो नालो आहे, अब्दुल ख़ैर पर साईं जन एतिरो असांखे अपील कई आहे त असां माज़ूरनि वटि न के कपिड़ा न मुंहिंजे ॿारनि खे न का शइ आहे पाइण जे लाइ, न असां एतिरी वसियत आहे त मां 5 रुपया या 10 रुपया ॾेई करे मां पंहिंजे बचनि खे ॾेई सघां। मां सखर वारे सिंध वारनि माण्हुनि खे बि अपील थो कयां, मां पिराले वारनि खे अपील थो कयां, मां पीरगोठ वारनि माण्हुनि खे बि अपील थो कयां त ख़ुदाया अचो हिननि जो जेको आवाज़ु असां उथारियो आहे ऐं हिननि भाइरनि जी असां मदद करण लाइ असां हिकिड़ो जदोजहद कई आहे। ऐं मां हर माण्हू खे अपील करे हथ ॿध के अर्ज़ु कयां थो त ख़ुदाया हिननि माण्हुनि जी अची मदद कजे जिन माण्हुनि वटि ईद जा शायदि पंहिंजे बचनि जे लाइ बि त कपिड़ा खणनि पर पाण वटि कपिड़ा न जेके करे सघे जेको आहे। मां हर माण्हू खे अपील कयां थो त अचो हिननि जी मदद कयो।